शांति। हाणे असां 2 मिंट बाबा खे याद था करूं। मां प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार बाप खे निराकार रूप में याद करूं। बाबा जी सभु ॻाल्हियूं ॿुधाए छॾियो। कहिड़ी ॻाल्हि तव्हांजे मन खे परेशान थी करे, सभु ॻाल्हियूं बाबा खे ॿुधाए करे सभु बोझ उनखे ॾेई छॾियो। कोई भी कमी कमज़ोरी आदत तव्हां में अथव जो तव्हां ख़तमु करणु चाहींदा आहियो, उहो बि अॼु परमात्मा खे ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी कन चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था हाणे देह अभिमान जो अंश मात्र बि असां हुजणो खपे। देह अभिमान मतिलबु इहे जेकी शरीर आहे न, हिनखे देह चइबो आहे, ऐं आत्मा देही हूंदी आहे। त आत्मा जे संबंध जूं त कुझु आहे ई न। आत्मा जो त हिकु परमात्मा ई आत्मा जो घर बि मथे आहे। आत्मा जा निजी गुण संस्कार बि अलॻि आहे। त जेको बि हाणे असां हिन दुनिया में रहूं था, त आत्मा इन देह द्वारा कर्म कराए थी। लेकिन देह जे वस्तु आहिनि, वैभव आहिनि, जो बि संबंधी आहिनि, उन जो अभिमान हूंदो आहे कॾहिं कॾहिं माण्हुनि खे। कॾहिं कॾहिं छा अॼुकल्ह सभिनि खे उन जो अभिमान हूंदो आहे, पंहिंजी देह जो अभिमान कि मुंहिंजी देह सुठी आहे, मां देह सां ॾाढो सुठो कमु करे सघंदी आहियां। त इहे देह अभिमान थींदो। ऐं ख़ुदि खे देह सम्झी करे बि आत्मा चए कि हा मुंहिंजी देह सुठी आहे, उहा ॻाल्हि अलॻि आहे। लेकिन हिते देह ख़ुदि जे ई अभिमान में अची, आत्मा जो त कुझु चयो मञे नथी। देह पंहिंजे मन मर्ज़ी सां सभु कुझु करे थी। हालांकि आत्मा जी शक्ति सां ई करे थी, लेकिन देह आत्मा खे पंहिंजे वश करे वेठी आहे। ॾिसो कई कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि न, मुंहिंजे अंदरि आवाज़ अचे थी कि मां न करां इहो, पर हथ पेर मुख ॻाल्हि निकिरी वई, हथनि सां कमु थी वियो। मतिलबु हिन समय शरीर पंहिंजे वश में करे वेठो आहे आत्मा खे। त हिन खे चइबो आहे, इहो समय जो जेको समय हले थो न, इहो रावण राज्य थो हले। द्वापर युग खां जॾहिं रावण अर्थात विकार, काम, क्रोध, लोभ, अहंकार ईंदो आहे न, त इहे असांखे ज़बरदस्ती कमु कराईंदो आहे। इहे जेका विकार आहिनि, इहे देह सां ई थींदा आहिनि। ॾिसो काम विकार बि देह सां थींदो, क्रोध बि देह सां, मोह, लोभ, अहंकार, इहे सभु देह सां ई थींदो आहे। आत्मा सत्य त्रेता में आत्मा वटि बि शरीर हुयो, लेकिन सत्य त्रेता में आत्मा पंहिंजे शरीर खे हलाइण जी शक्ति हुई हुनमें। मतिलबु आत्मा जीअं चाहे उहो पंहिंजे मन खे, बुद्धि खे, पंहिंजे हुनजो संस्कारनि खे ठाहे सघे। आत्मा जीअं चाहे पंहिंजे शरीर खे पंहिंजे ऑर्डर में हलाईंदी। आत्मा में एतिरी शक्ति हुई कि वो बिना विकारनि जे वश थी करे वो पंहिंजी गृहस्थी वधाईंदी हुई। वो पंहिंजी गृहस्थी में सुख शांति सां रहंदी हुई। आत्मा में एतिरी शक्ति हुई, सत्य त्रेता में आत्मा में एतिरी शक्ति हुई, ऐं एतिरा सुठा गुण हुया, एतिरी सुठी सम्झ हुई कि सभी हिक ॿिए सां मिली जुली करे रहंदा हुया, कोई लड़ाई झगड़ो न। हिते देह
वॾी थी वई आहे न, छोकी असां सभु हिक ॿिए खे देह ई त सम्झूं था, त देह जे अभिमान में अची विया हुआ सभु माण्हू। त देह अभिमान में छा छा थींदो आहे, कोई चईंदो मुंहिंजी देह ॾाढी सुठी आहे, कोई देह जे संबंधित छा छा वस्तु वैभव थींदो आहे उनजो अभिमान थी वेंदो आहे, संपत्ति जो अभिमान थी वेंदो आहे, संबंधनि जो अभिमान, पढ़ाई लिखाई जो अभिमान, ये सभु देह अभिमान में अची वेंदो आहे। देह से संबंधित असांखे अभिमान आहे, उहो अभिमान। ऐं असां ईअं ई सोचूं भई मां त आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे, मां त परम, मां ये शरीर वठी करे हिते पाठ थी वॼायां हिन सभिनि आत्माउनि सां गॾु। हिन समय मां पिछले जन्म में सुठा कर्म करे आई आहियां, मां आत्मा सुठा कर्म करे आई आहियां, हिन करे मूं वटि धन संपत्ति आहे, मूं वटि सुठियूं सुठियूं चीजियूं आहिनि। त हिन में अहंकार ख़तमु थी वियो न। ॾिसो अगरि तव्हां मन में इहे चई ॾिसो न, तव्हांखे अहंकार न लॻंदो भई मुंहिंजी आत्मा जो कर्म सुठा, चलो ठीकु आहे, सुठा कर्म हुया, मूं वटि धन संपत्ति आहे, या सुठो पढ़ाई लिखाई आहे, या सुठी मां पढ़ाई लिखाई कई आहे, सुठी जॉब नौकिरी धंधो मां करां थी, हिन में अहंकार छा जो, मां आत्मा पंहिंजो पाठ वॼायां थी, ॿिया आत्माउनि वटि न आहे त उन्हनि जो बुरा कर्म उहो अहिड़ा पाठ वॼाया आहिनि। त इहो ई असांखे ॿियनि आत्माउनि जी जेकी धन संपत्ति ऐं अहिड़ी कोई दुख परेशानी हूंदी न, त उनखे रहम ईंदो भई चलो हिन आत्मा जो बि कर्म कया थी, जंहिंजे कारण हिनखे दुख परेशानी अचे थी, त इहा आहे त आत्मा मुंहिंजो भाउ, त मां हिनजी मदद थी करां। ऐं ईअं देह अहंकार ईंदो न त चईंदो असां त ॾाढा पैसे वारा आहियूं, असांजी त ॾाढा सुठा पढ़ा लिखा आहियूं, इहे त ग़रीब आहिनि, इहे त अनपढ़ आहिनि। इहे देह खे ॾिसी करे जॾहिं असां सोचंदा आहियूं न त इहो अहंकार अची वेंदो, ऐं जॾहिं असां आत्मा सम्झूं त सभु अहंकार ख़तमु थी वेंदो। ॿियो इहे असांखे अहिड़े माण्हुनि जे मथां रहम ईंदो। अगरि असां देह जे वश थी करे सोचूं भई मां ससु आहियां, इहे नुंहुं आहियां, मां ससु हिन खां वॾी ऐं इहे नुंहुं मूंखे जवाबु थी ॾे, त अभिमान अची वियो न, संबंध जो अभिमान अची, संबंध में तव्हां वॾा आहियो। ऐं ईअं ई ससु सोचे की मां त आत्मा आहियां, इहे बि आत्मा आहियां, चलो ठीकु आहे, इहे मूंखे कुझु उल्टो सुल्टो चए बि थी, मुंहिंजो चयो नथी वञे, मुंहिंजो ध्यानु नथी रखे, त मां आत्मा बि पिछले जन्म में हिनजी नुंहुं ठही हूंदमि, इहा ससु हूंदी त मां बि न कयो, इन करे असांजो कर्ज़ु ख़तमु थो थिए, सभु दुख आपे ई ख़तमु थी वेंदो। जेको बि माण्हू अॼुकल्ह सोचे थो न इहे मूंसां ईअं थो करे, इहे मूंसां ईअं थो, सभु पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे तव्हां एकांत में वीचार कंदव न, त सभु इहे जेकी मूंखे ईअं चई, मां वॾी नंढी, सभु ख़तमु थी वेंदो, कोई दुख परेशानी न। माण्हुनि खे दुख हिनजो ई थींदो आहे न की हिन मूंखे ईअं चई, मुंहिंजो चयो न मञे, या जो बि कमी हूंदी आहे, सम्झ कंहिंखे धन जी कमी आहे हुनजे कारण दुखी थिए थो, असां ग़रीब आहियूं त सोचे ॾिसो त मां त आत्मा आहियां न, ठीकु आहे, मुंहिंजा पिछले जन्मनि जा कर्म जो मां भोॻां थी आहियां हिन जन्म जे, ठीकु आहे, हाणे त मां सुठो कर्म करां, हाणे त मां सुठा कर्म करां, परमात्मा खे यादि करां त मूंखे अॻिले जन्म में या अॻियां हिन जन्म में बि अॻियां मूंखे सुठो मिली सघंदो। इहे जेको बि माण्हू रोईंदो, कर्म कूटंदो, दुखी परेशान थींदो आहे न, हिन दुनिया में जेतिरा प्रकार बि दुख आहिनि न, जेतिरे प्रकार बि परेशानी आहे, सभी दुखनि सां मुक्त थियण जो उपाय हिकु ई आहे। तव्हां जेतिरो जेतिरो तव्हांखे कहिड़ी बि ॻाल्हि जे लाइ दुख अथव न, त पहिरियों सोचिजो मां आत्मा आहियां, मुंहिंजे आत्मा खे इहो दुख आहे, हिन जो कारण छा आहे, तव्हांखे आपे ई सम्झ में अची वेंदो की हिन जो कारण मां ई आहियां, मुंहिंजा ई कर्म आहिनि, मुंहिंजी ई सोच आहे। ये ॿियनि खे जो असां उल्टो सुठो चईंदा आहियूं या सोचंदा आहियूं की हिन में साईं सभु ख़तमु थी वेंदो, जॾहिं ॿियनि मूंसां कुझु कयो ई न आहे, मां ई मुंहिंजे कारण ई थियो आहे, त मन जा वीचार बि ख़तमु थी वेंदा, ऐं परमात्मा खे यादि करे असां सुठा कर्म करणु लॻी वेंदासीं। त बाबा अॼु असांखे चए थो की सभु प्रकार जो जेको बि देह अभिमान आहे
सभु ख़तमु करिणो। सम्झो कंहिंजी पढ़ाई सुठी हूंदी आहे, कंहिंजी पढ़ाई सुठी हूंदी आहे त हुनखे अहंकार ईंदो मां त ॾाढो सुठो पढ़ंदो आहियां, इहे त पढ़ंदो ई न आहे, त अनपढ़ आहे। ठीकु आहे, मुंहिंजे आत्मा में अगरि मां सोचां कि मुंहिंजे आत्मा में इहो गुण आहे पढ़ाई लिखाई करण जो, मूं में ॿियो गुण न आहे न। उहो साम्हूं वारो अनपढ़ आहे, लेकिन अनपढ़ माण्हू बि उन में एतिरो त गुण अथसि कि उहो बुख थी लॻे त रोटी ठाहे करे खाए पीए ऐं मस्तु रहे। उहो अनपढ़ थी करे एतिरो त कमाए सघे थो न कि उहो ख़ुदि कमाए खाए पीए और मस्तु रहे। ऐं पढ़ियल लिखियल खे त रोटी ठाहिण बि कंहिंखे ईंदी आहे, कंहिंखे न ईंदी। हुन अनपढ़ माण्हू खे उहो गुण त आहे भई उहो घर जी साफ़ सफ़ाई करे सघंदो आहे। पढ़ियल लिखियल खे त सम्झो कोई घर में माई न आहे ऐं कमु न अचे त पढ़ाई लिखाई कम में ईंदी छा? साफ़ सफ़ाई बि त करणी पवंदी न। त इन करे असांखे कहिड़ी बि ॻाल्हि जो अहंकार न हुजिणो खपे। हर हिकु आत्मा में पंहिंजो पंहिंजो गुण हूंदो आहे। त असां ईअं सोचंदासीं न असां सभु आत्मा आहियूं, अच्छा हिन में इहो गुण आहे, हिन में इहो गुण आहे, हिन में इहो गुण आहे, मूं में इहो गुण आहे, बसि ख़तमु कर। अच्छा हीअ आत्मा सस जो पार्ट थी जाए, हीअ आत्मा नुंहं जो, हीअ माउ पीउ जो, बसि ख़तमु कर। असां माउ पीउ आहियूं, असां वॾा आहियूं, इहे नंढा आहिनि, ही सभु बाबत थी सभु फालतू। हिन जे कारण ई त घर गृहस्थी में लड़ाई झगड़ो थिए थो। ये सोचो असां आत्मा आहियूं, सभु हिक ॿिए सां पाठ था वॼायूं, हीअ आत्मा हीअ पाठ थी वॼाए। टीवी में न हूंदो आहे त हिनजी ससु आहे, हीअ नुंहुं आहे, हीअ धीउ आहे, माउ पीउ आहे, त तव्हांजे घर में बि त टीवी सीरियल हले थो न, सीरियल हले थो न, उहो टीवी में थो हले, हीअ सच में थो हले। त वैसे बि बाबा चईंदा आहियूं न असां खेल था खेॾूं, हीअ सृष्टि रंगमंच आहे। त तव्हांजे घर में बि स्टोरी हले थी न, तव्हांजे संबंधित सां बि तव्हांजो स्टोरी हले थी। फालतू में टीवी था हलाए, तंहिंखां सुठो त पंहिंजे ख़ानदान में ई ॾिसो। असांजे ख़ानदान में केॾो वॾो सीरियल थो हले, कोई छा थो करे, कोई छा थो करे, कोई छा थो करे, इहे ई त ॾेखारींदा आहिनि टीवी में। त उहे ई तव्हांजे घर में थो हले, तव्हां छो था इहे सभु ॾिसो। त बाबा चए थो कि हाणे इहे सम्झो कि असां सभु आत्मा आहियूं। सम्झो तव्हांजो पूरो ख़ानदान था, त इहे सोचो कि असां आत्मा आहियूं, असां हीअ पाठ थी वॼाए, हीअ पाठ थी वॼाए, हिन में हीअ विशेषता, हिन में हीअ सुठी ॻाल्हि आहे। कमज़ोरियुनि खे ॾिसो ई छो, जेकी सुठी ॻाल्हि आहे उहो ॾिसो न। हलो चलो कमज़ोरी बि आहे, सोचो ईअं त इन में त कमज़ोरी आहे, कोई सुठी ॻाल्हि आहे ई न। पर बाबा चए थो तव्हांखे कुझु बि सुठी ॻाल्हि नथी नज़र अचे त इहे त ॾिसो न भई हीअ आत्मा बि मुंहिंजो भाउ आहे, परमात्मा जो ॿारु आहे। जे घर में अगरि कंहिं ॿार में कोई गुण न आहे त चईंदा त सही न, कीअं बि आहे मुंहिंजो ॿारु आहे। त ईअं ई कीअं बि आहियो, भले तव्हां में कोई बि गुण न आहे, लेकिन तव्हां सभई आत्मा आहियो, हिकु परमात्मा जा ॿार आहियो न, भाउ आहियो न। इन रीति सां पाठ वॼायूं त केॾो ख़ुशी ख़ुशी वॼाईंदसि। ॾिसो उहे जेका टीवी में पाठ वॼाईंदा आहिनि, उहे सोचंदा आहिनि न भई असां अञा खेल था खेॾूं, असली में त असां सभु फ्रेंड्स ई आहियूं, सभु मिली जुली करे असांखे शो ठाहिणो आहे। त ईअं ई हिते सभई आत्मायूं मिली जुली करे खेल थी खेॾनि, लेकिन ख़ुदि खे भुलिजी वियूं आहिनि न, ख़ुदि खे देह सम्झी वेठियूं आहिनि कि मां देह आहियां, आत्मा नथा सम्झनि। इन करे दुनिया में ये तूं वॾो, ये नंढो, ये अमीर, ये ग़रीब, ये अनपढ़, ये पढ़ियल लिखियल, ये सम्झंदा आहिनि। और बाबा चए थो ॾिसो हिकु त थींदो आहे वॾे रूप जो देह अभिमान, भई मां वॾो पढ़ाई लिखाई न जी, ऐं हिन खां बि हिकु सूक्ष्म देह अभिमान हूंदो आहे। भई चईंदा आहियूं सभु कुझु परमात्मा जो ॾिनल आहे, सभु गुण जेका बि आहिनि इहे सभु भॻवान ई असां में, भॻवान जी कृपा आहे। चईंदा आहिनि न माण्हू कि कंहिंखे चओ तव्हां में त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, चईंदो बसि भॻवान जी महिर आहे। अगरि भॻवान जी आहे त अगरि तव्हांखे सम्झो तव्हां में सुठी रोटी ठाहिण जो गुण आहे, त तव्हांजी कोई रोटी खे पसंदि नथो करे त तव्हां हुन समय बुरो छो था मञो। जो पसंदि करे थो त सुठो थो सम्झो, जो पसंदि नथो करे त बुरो छो था सम्झो। त हुन में बि चओ न ठीकु आहे, परमात्मा जो ई सभु कुझु ॾिनल आहे, इहे गुण बि त ठीकु आहे, मां त उनजी देन जेकी आहे उन रीति ठातो, कंहिंखे सुठो लॻो न लॻो हिन में मूंखे बुरो लॻण जी छा ॻाल्हि।
चईंदा न न न असांखे त कुझु बुरो न लॻे तव्हांखे ठीकु आहे, लेकिन अंदरि त लॻंदो आहे न, मुंहिंजी ॻाल्हि न मञनि, मुंहिंजी विशेषता खे कम में न लायनि, मूंखे अॻियां न रखियनि, मूंखां पुछियईं न, पाणी बि न पुछियईं, त इहो थींदो सूक्ष्म जो अंदरि ई अंदरि अभिमान हलंदो रहंदो। त इहो बि असांखे बाबा चए थो इहो बि न हुजिणो खपे। ख़ुदा इहो सोचो इहो सभु परमात्मा जो ई ॾिनल आहे, ऐं सुठो जंहिंखे सुठो लॻे थो सुठो, नथो सुठो लॻे त ठीकु आहे, हिन में बुरो मञण जी छा ॻाल्हि। ते बुरो लॻण बि देह अभिमान, तव्हांखे अपमान जी फीलिंग थी थिए, तव्हांजी कोई इंसल्ट थो करे, तव्हांखे अपमान थो थिए, उहो बि देह अभिमान। ठीकु आहे, हुन चईं मां आत्मा अहिड़ी आहियां छा, तव्हां ईअं छो था सम्झो, चईं मूंखे चईं, पर तव्हां अहिड़ा आहियो छा। अगरि तव्हांखे बुरो थो लॻे, अपमान फील थो थिए, त इहो बि देह अभिमान, हिनखे बि ख़तमु करणो। त बाबा चए थो हाणे इहो अभ्यास करो। भई माण्हू चईंदा त आहिनि, लेकिन इहे सभु ॻाल्हियूं न अभ्यास करण सां ईंदी। सॼो ॾींहुं असां अगरि कल्ह ॾिसूं, सॼो ॾींहुं अॼु सॼो ॾींहुं असांखे कंहिंजी ॻाल्हि बुरी लॻी, कंहिंजी न लॻी, कंहिं में मूंखे अहंकार आयो, मुंहिंजी विशेषताउनि जे कारण या वस्तु वैभव जे कारण या देह जे कारण बि माण्हुनि खे अहंकार ईंदो आहे, हीअ असांजी देह ख़ूबसूरत आहे, ईअं उहो। त इहे सभु असांखे रोज़ु राति जो या समय जॾहिं अचे न, त ख़ुदि खे जांचणो आहे, तॾहिं असां सुधरी सघंदासीं। असां चओ न न न असां में त न आहे, पर आहे। अगरि असांखे कोई ॻाल्हि बुरी थी लॻे, कुझु सम्झ में न, ॻाल्हि ठीकु नथी लॻे, कंहिंजे लाइ असांखे कोई सुठो नथो लॻे, इहे सभु अंदरि अभिमान आहे न। अगरि असां सोचो भई इहे बि आत्मा, इहे बि मां बि आत्मा, सभु भाउ ठीकु आहे, हिन में कोई अहिड़ो अवगुण आहे, हिन मूंखे चई छॾियईं त मुंहिंजो भाउ आहे न, पोइ त असांखे बुरो न लॻणो खपे न। पर बुरो लॻे त मतिलबु देह अभिमान। त बाबा चए थो हाणे इहे पंहिंजे अंदरि जांचे करे हिनखे ख़तमु कंदा वञो, छो जो इहे अभिमान जे कारण ई असांजे जीवन में दुख, अशांति, विकार, बुराइयूं ईंदियूं। जॾहिं मनुष्य आत्मा पंहिंजी हिन देह जो अहंकार छॾे त उहो सम्झो देवता थी वेंदो। आत्मा सम्झी करे हर हिकु कर्म करणु, इहे ई त देवताउनि जी विशेषता आहे। जेकर मां सोचंदमि मां आत्मा आहियां, त मुंहिंजे आत्मा जा गुण छा आहिनि, सदा शांत रहणु, सुखी रहणु, ख़ुशि रहणु, पवित्र रहणु, परमात्मा जीअं ज्ञान श्रीमत ॾिए थो उन अनुसार जीवन जीअं। अगरि मां सम्झां कि मां त आत्मा आहियां, त मां कंहिंखां दुख वठंदमि, कंहिं ॻाल्हि जो मां दुख खणंदमि न खणंदमि। मां आत्मा सुखी आहियां, ऐं अगरि कोई ॻाल्हि अचे थी त मुंहिंजे आत्मा जो बि परमात्मा, मां हुनखे ॾेई करे सदा सुखी रहंदमि। अगरि कोई आत्मा मूंखे अशांति करण लाइ कुझु उल्टियूं सुल्टियूं ॻाल्हियूं चए थी, ऐं मूंखे यादि रहंदो भई मां त आत्मा आहियां, त उहा जेकी बि ॻाल्हि चईंदी, मां जीअं नंढो ॿारु न अगरि हुनखे कुझु चईंदो, कोई हुनखे कुझु चईंदो त कीअं चईंदो, मम्मी इहे मूंखे ईअं थो चए, पापा ईअं थो चए। त अगरि उहो मञियो, बुरो बि मञियो, रोइण बि लॻी वियो, त मम्मी पापा सम्झाईंदो त सारी ठीकु आहे न, हिनखे चइण ॾिसूं तूं चिड़ न, तूं इहे आहे थोरी, तूं त ॾाढो सुठो आहीं। त ईअं ई अगरि असां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदासीं न, त तुरंत असांखे परमात्मा बाप यादि अची वेंदो। तुरंत अगरि असांखे परमात्मा बाप आयो त बाबा जो सर्व गुण, सर्व शक्तियूं, सर्व जेकी बाबा असांखे सम्झ ॾिए थो उहो यादि अची वेंदी। पोइ असांखे कोई कुझु चईंदो बि त असांखे बाबा त पहिरियों खां ई शिक्षा ॾेई रखी अथई कि तव्हां आहियो छा, न आहियो न। अगरि साम्हूं वारो चए थो त सम्झो हिसाबु किताबु ॾिसूं थो थिए त बसि ख़तमु ॻाल्हि थी वई। आत्मा सम्झण सां ॾिसो केॾी सारी सभु दुख परेशानियुनि खां, सभु जेको बि दुनिया में अॼुकल्ह अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियुनि ते माण्हू परेशान था थियनि, सभु ख़तमु थी वेंदो। मनुष्य आत्माउनि जो जीवन हाणे खां ई स्वर्ग जहिड़ो थी वेंदो। छो जो सत्युग में आत्मायूं सभु आत्म अभिमानी हूंदा। जेका बि देवता हूंदा न उहे सभी आत्म अभिमानी हूंदा। भई उन्हनि खे यादि रहंदो
यादि हूंदो आहे हा भई मां आत्मा आहियां, ऑटोमेटिकली हाणे जीअं परमात्मा खे यादि करे कलयुग जे अंत जे सतयुग जे आदि संगम युग ते हाणे आत्मायूं जो पंहिंजे अंदरि गुण शक्तियूं परमात्मा खां वठनि थियूं ज्ञान, वो ऑटोमेटिकली आत्मा जो संस्कार सतयुग में उअं ई हलंदा। आत्मा सदा शांति रहंदी, सदा सुखी रहंदी। हालांकि उते कोई कंहिंखे कुझु चईंदो न त बि उहो सभिनि आत्माउनि में गुण हूंदो न, त उहो गुण असांखे हाणे खां ई धारण करणु। इन करे बाबा चए थो कोई बि देह अभिमान जो अंश मात्र बि न हुजे, सभु कुझु असांखे बाबा खे ॾियणो आहे, बाबा जे अॻियां समर्पित करणो आहे। पंहिंजी जेकी बि बुराई अगरि असां में कोई कंहिं ॻाल्हि जो अभिमान बि आहे, कंहिंजो बि देह जो, वस्तु वैभव जो, संबंधियुनि जो, ॿारनि जो, धन जो, कहिड़ी बि ॻाल्हि जो अगरि असां में अभिमान आहे त बाबा खे ॾियणो। भॻवान खे तव्हांजो धन संपत्ति भोग आदि थोरी खाईंदो आहे उहो, न ई तव्हांजी धन संपत्ति खपे त माण्हू ईअं कंदा आहिनि भई भॻवान जे नाम ते इहे चढ़ाईंदा, एतिरो प्रसाद चढ़ाईंदा, अलाए छा छा चढ़ाईंदा। भॻवान चए थो मूं वटि त शरीर ई न आहे, मां त पतित पावन आहियां, मूंखे त तव्हांजा विकार बुरायूं खपनि, तॾहिं त शिवलिंग जे मथां अक धतूरा चढ़ाईंदा आहिनि। छो चढ़ाईंदा आहिनि? छो जो ॾिसो बाक़ी देवी देवताउनि जी एॾी सुंदर सुंदर मूर्ति, एॾी सुंदर सुंदर कपिड़ा पाराईंदा आहिनि, केॾी सुंदर सुंदर मालायूं चढ़ाईंदा आहिनि, भोग आदि लॻाईंदा आहिनि, ऐं शिवलिंग जे मथां छा चढ़ाईंदा आहिनि? अक धतूरा चढ़ाईंदा, भांग, सभु कड़ियूं कड़ियूं चीजूं चईंदा आहिनि हिनखे। त बाबा चए थो मूंखे उहे बि न खपनि, मूंखे त असुल में इहे कड़ियूं कड़ियूं चीजुनि जो अर्थ छा आहे? हिन समय मनुष्य आत्मा जे अंदरि ई कड़ाहट आहे न, ये देह, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफरत, घृणा, ये सभु रोइण, चिल्लाइण, बुराई, एॾे वॾे जी ॻाल्हियूं फैलाइण, ये सभु तव्हांजे जीवन में कड़ाहट थी फैलाइनि, तव्हांजे जीवन खे ख़तमु थी करनि न। सभु सुख शांति ख़तमु कीअं कई आहे? ये ई कई आहे न, देह अभिमान, काम क्रोध, हिन विकार बुराइनि जे कारण ई त तव्हांजे जीवन में कड़ाहट आई आहे न, दुखी परेशान इन करे थिया आहियो न, संबंधनि में दुखी परेशान, दुख छो थियो आहे? इन विकारनि जे कारण ई आहे। माण्हुनि खे लॻे चए थो मां वॾो, इहे न मूंखे चई, इहो झुके, मां छो झुकां? त हिन जे कारण ई त माण्हुनि जे संबंधनि में बि कड़ाहट आई आहे। इहे सभु कड़ियूं चीजूं बाबा खे खपे। शिवलिंग जे मथां जेको चीजूं चढ़ाईंदा हिन जो अर्थ छा आहे? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि करे परमात्मा खे पंहिंजी सभु बुरायूं ॾियो। उहो कॾहिं ॾेई सघंदासीं? माण्हुनि खे त लॻंदो न असां त ॾाढा सुठा आहियूं, असां त वॾा आहियूं, असां एॾी ग़लती न कंदा आहियूं, ही नंढा ई अॼुकल्ह अहिड़ा ज़मानो थी वियो आहे। पर इहे कीअं? हे थोरी थी सघंदो आहे। जॾहिं तव्हां में बि कुझु हूंदो तॾहिं त नंढा बि अहिड़ो करनि था न। त इहे असांखे मञिणो आहे कि हा मूं में बि ग़लती आहे, भले तव्हां घर जा वॾा हुजो या नंढा हुजो, हर हिकु आत्मा में कोई न कोई ग़लती आहे जंहिंजे कारण तव्हांजे घर में सुख शांति आहे। हिक जी ग़लती न थी सघे। इहे असांखे मञिणो आहे ऐं असांखे ख़ुदि जी जांच करणी आहे। त कीअं करे सघंदासीं? जॾहिं सॼो ॾींहुं कर्म कंदी हुई यादि रहंदो न मां आत्मा ये कर्म थी करां, मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, त ऑटोमेटिकली अगरि असां कंहिंजे बारे में बि कुझु बुरो सोचूं था या चऊं था न त असांखे ध्यानु ईंदो, अरे मां त परमात्मा जो ॿार आहियां, मां कीअं हिन जे लाइ ईअं चई सघंदी आहियां। तुरंत असांखे ध्यानु ईंदो, असां बाबा खे तुरंत चईंदासीं बाबा मूंखे क्षमा करो, मां हुन लाइ एॾी बुरियूं ॻाल्हियूं। त ईअं करे करे असांखे पंहिंजी जांच करे सभु कड़वियूं चीजूं बाबा खे ॾियणियूं। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानियुनि ॿारनि खे असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे।
देह अभिमान जी अंश मात्र जी भी बलि चढ़ाइण वारा महाबलवान अथव। सभिनि खां वॾी कमज़ोरी आहे देह जो अभिमान। देह अभिमान जो सूक्ष्म वंश ॾाढो वॾो आहे। देह अभिमान जी बलि चढ़ाइण अर्थात अंश ऐं वंश सहित समर्पित थिए। परमात्मा जे अॻियां समर्पित कीअं थी सघंदा आहियूं असां? हिन ई त सभु कुझु भॻवान जो आहे। लेकिन भॻवान चए थो जॾहिं तव्हां पंहिंजो देह जो अभिमान मुंहिंजे अॻियां समर्पित करे छॾंदव न भई, देह पंहिंजे पाण खे देह न सम्झी आत्मा सम्झी करे सभु कर्म कंदो, त इहे सभिनि खां वॾो मुंहिंजे अॻियां तव्हां पंहिंजो अभिमान समर्पित कयो त सभिनि खां वॾी ॻाल्हि समर्पित कई छॾी। अहिड़ा बलि थियण वारा महाबलवान थी वेंदा। माण्हू छा कंदा आहिनि, पहिरियों माण्हू काशी कलवट बि खाईंदा हुया, काशी में वञी शरीर खे त्यागंदा हुया। कई माण्हू बकरे जी बलि चढ़ाईंदा आहिनि, कई कंहिंजी चढ़ाईंदा आहिनि, कई कंहिंजी चढ़ाईंदा आहिनि। त बकरो बि छा कंदो आहे, मैं कंदो न, मैं मतिलबु हिन समय मनुष्य आत्मा बि त इहे थो चए मां वॾो, मुंहिंजो शरीर सुठो, मुंहिंजूं चीजूं सुठियूं, मुंहिंजो घर सुठो, मुंहिंजो परिवार सुठो, मां सुखी। त हिन समय मनुष्य बकरो ई त आहे। मनुष्य आत्मा जो संस्कार बकरी वांगुरु ई त आहिनि। माण्हू चए थो मनुष्य 84 लाख योनियुनि में वञी करे पोइ मनुष्य जी शरीर वठंदो। त हिन समय मनुष्य आत्मा जानवरनि जे अहिड़े स्वभाव संस्कारनि जहिड़ो कर्म त करे थी। ये मां बकरी चईंदी आहे, त तव्हां सोचो, जॾहिं बि तव्हां सोचो था न मां वॾो, मां ईअं, त हुन समय तव्हां बकरी आहियो। उन समय तव्हांजी आत्मा कंहिंजो पार्ट थी वॼाए, बकरी जो पार्ट थी वॼाए। त तव्हांखे बकरी जो जीवन जीअण जे लाइ मनुष्य आत्मा खे बकरी जे शरीर में न वञिणो आहे। बाबा चए थो मनुष्य आत्मा खे बकरी जे शरीर में वञण जी दरकार न आहे। हिन समय मनुष्य आत्मा अहिड़ा कर्म करे थो मां, त हुन समय उहो बकरी ई आहे। त हिनखे असांखे देह अभिमान जो अंश बि परमात्मा जे मथां समर्पित करणो आहे। स्लोगन आहे, इच्छा न आहे लेकिन सुठो लॻे थो। ये जीवन बंद जी स्थिति। माण्हू चवंदा आहिनि मुंहिंजी इच्छा त न आहे लेकिन मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। बाबा चए थो इहे बि त बंधन थी वियो न, भई सुठो लॻे थो हिनजे कारण तव्हां हुनखे यूज़ करणु चाहींदा ईअं, त इहे बि अंदरि आत्मा खे बंधन हूंदो आहे। त हिन बंधन खे बि असांखे कटणो आहे। छा ओम शांति। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।